त असांजो इंफ्रास्ट्रक्चर एॾो नाक़िस थी चुको आहे, एॾो नाक़िस थी चुको आहे छाकाणि त हिन में हर शइ में एतिरी करप्शन आहे। किताबनि में मेंटेन थियो त किताबनि में हिन में त ठीकु आहे, बाक़ी हिकिड़ा पेवर जे नाले ते घिटियूं जेके आहिनि मथे करे छॾींदियूं आहिनि, पाणी अंदरि घरनि में वञे पियो, जेके नंढा शहर आहिनि उनमें मतिलबु ऐं पोइ ज़मीनदारी ख़तमु थी वई आहे। पहिरीं यानी तव्हां ॾिसो त माण्हुनि भोॻियो त 2 महीना पहिरीं सफ़ा माण्हू पाणी न हुजे पोखी लाइ, हाणे पाणी बीठल आहे, निकाल न आहे। नंढनि शहरनि में यूसीज़ में चेयरमैन साहब अची चवनि था पकोल साईं जे त सही असां त बिला मुक़ाबला चूंडियूं आहिनि, त ॻाल्हि उहा ई आहे न खुसो साहब ऐं बलोच साहब। ऐं त हिन जो छा अली साहब आवाज़ु उथारे, मुंहिंजो आवाज़ु किथे पहुचंदो सही? आवाज़ु जिन्हनि ताईं पहुचणो आहे उन्हनि तू त पाण ॾिसनि पिया, मिसालूं चेयरमैन साहब जेको आहे चई वियो त आउं नथो कुझु कयां, छाकाणि की परवाही कोन्हे। अगरि वाकई में वोट जेको सिंधु माण्हू वोट ॾियणु शुरू करे हिन कारकर्दगी परफॉर्मेंस ते, त आउं ॾिसां त कीअं केरु चेयरमैन या केरु जेको आहे उहो कीअं थो करे ऐं कीअं हिते जेका इलेक्टेड माण्हू आहिनि उहो कीअं हिननि की वाहुर न कनि। त वाहुर करण वारो असीं चऊं को आहे को जेको वाहुर करे, आहे को जेको असांजी दादरसी करे, भाई ईअं को हमदर्दी में ख़ैरात में त को NGO अची करे वेंदी। ही कमु सरकारी आहिनि त अवल त अहिड़ी हालतूं छो पैदा थियूं आहिनि जो पाणी जी निकास छो नथी थिए। ही जिथे साईं बलोच साहब चवनि पिया या दौड़ वारा चवनि पिया या हिकिड़ो पहिरीं बि किथां फ़ोन आयो त हुते पाणी बीठल आहे, काज़ी अहमद में कंहिं यूसी ॻाल्हि इहा आहे त आख़िर इहो पहिरियों दफ़ो दुनिया जी असांजे सिंध जी तारीख़ में पहिरियों दफ़ो बरसाति पई आहे। हीअ अंग्रेज़नि जे दौर में बि हिते बरसाति पवंदी हूंदी, हुन खां पोइ अॻु में न बीहंदो पाणी, हाणे छो त बीह रहे? माना पाणी जो निकास बंदि थियो आहे न, पाणी ज़मीन जी लेवलिंग ग़लति थियल आहे न। खोड़ फैक्टर्स हूंदा, मूंखे ख़बर न आहे। अगरि शहर थियल आहिनि त हुनजी का प्लानिंग थियल न आहे न, इंक्रोचमेंट्स थियल आहिनि न। ऐं पोइ चलो इहो आहे त यार साल में भला हिकिड़ो दफ़ो हीअ जेको मॉनसून सीज़न अचे थो, हर साल इहा तबाही थिए थी, भला हीअ जेके लोकल बॉडीज़ आख़िर कहिड़े मर्ज़ जी दवा आहिनि? अगरि DC नथो अचे, अगरि चेयरमैन नथो अचे, अगरि लोकल, पोइ ही छो था लोकल बॉडीज़ जी इलेक्शन करायो? हिननि जो त ही बेसिक कमु आहे न। हलो वॾी ज़मीननि मां पाणी कढाइण त शायदि हिननि जी वसीलनि में न हुजे, उहो त ज़िले इंतिज़ामिया खे ॾिसणु, पर नंढनि शहरनि ऐं यूसियुनि में अगरि ही लोकल बॉडी बल्दियाती इदारा कमु न हिन महिल वाहुर न कंदा त छो आहिनि बल्दियाती इदारा? साईं त इल्ज़ाम हणो न त उहो त चूंडिजी न आया आहिनि, उहो त चवनि था असां बिला मुक़ाबला बिला मुक़ाबला कीअं थिया आहिनि उहो त पाण सम्झूं था न। जी हा, उहो चवनि था छो कमु कयूं असां। माण्हू छा कजे, ज़ाती इंट्रस्ट में माण्हू पोइ ॾिसो फिरी घिरी सभिनी खे भोगणो पए थो। आउं अॼु चवां त ॿाहिरि पंहिंजे ऑफिस जे ॿाहिरि पाणी बीठल आहे, मुंहिंजो छा थो वञे न, या चवां त ॿिए फेज़ में पाणी डिफेंस में बीठो आहे, मुंहिंजो छा थो वञे, हिन में बि अची वेंदो पाणी। अच्छा, पोइ अहिड़े तरीक़े सां थी वियो आहे हालत जो माना होपलेसनेस ई नज़र अचे थी, अनगवर्नेबल नज़र अचे थी ॻाल्हियूं। न अनगवर्नेबल न, गवर्नेबल त आहिनि, जॾहिं कनि